शहरी एक्शन कमेटी शहदादपुर के सदर हाजी मोहम्मद हनीफ मुगल, जनरल सेक्रेटरी आरिफ हुसैन लोहार, सीनियर सहाफ़ी मोहम्मद बख्श सुरयोजी, असिस्टेंट कमिश्नर शहदादपुर मैडम शाहिदा परवीन ॼामड़ो सां संदसि ऑफिस में मुलाक़ात कई। शहदादपुर शहरी एक्शन कमेटी के वफ़द सां ॻाल्हाईंदे हुन चयो त मुंहिंजी कोशिश आहे त शहदादपुर शहरनि के रेट लिस्ट मुताबिक़ समूरो सामान मिले। इन सिलसिले में असां टीम सां गॾु बाज़ारुनि जो दौरो कयो। जिन दुकानदारनि रेट लिस्ट मुताबिक़ सामान न ॾेई रहिया हुआ उन्हनि ते ॾंढायो वियो ऐं सभिनी दुकानदारनि के पिणु ताकीद कई वई त रेट लिस्ट मुताबिक़ आवाम के वखर ॾिनो वञे। हिक सवाल के जवाब में मैडम शाहिदा परवीन ॼामड़ो चयो त रेवेन्यू ऑफिस में आवाम जा जायज़ मसला फौरी हल कया वेंदा, जंहिं ते शहरी एक्शन कमेटी शहदादपुर के वफ़द असिस्टेंट कमिश्नर जा थोरा मञा। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स के लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।